असां वटि 6वीं क्लास जे रियाज़ी जो हाणे पहिरियों मश्क़ ॿियो नंबर सुवालु आहे। हेठिन खे गॾियल अनुपुर में तब्दील करियो। पहिरियों असां वटि आहे 3 भाङे 2। अचो त असां 3 भाङे 2 खे गॾियल अनुपुर में तब्दील करियूं। मिसाल जी ॻाल्हि आहे, असां वटि आहे पहिरियों 3 भाङे 2। असां ॾिसंदासीं त हिन खे घटि में घटि घणा दफ़ा लॻे थो। 3 खे 2 जो खोड़ो घटि में घटि घणा दफ़ा लॻे थो। असां हणंदासीं हिकिड़ो दफ़ो लॻे थो घटि में घटि, अगरि ॾोॾो ॿिॾो 4 ॿ दफ़ा हणंदासीं त वधी थो वञे। हिकिड़ो दफ़ो लॻो, बचिया घणा? असां वटि बचिया आहिनि हिकिड़ो बचियो, त असां ईअं लिखंदासीं 1 भाङे 2। इहो थियो असांजो गॾियल अनुपुर पहिरें सुवाल जो पहिरियों जेको सुवालु आहे। ॿियो आहे असां वटि असां वटि 7 भाङे 5। 7 भाङे 5। 7 भाङे 5 खे असां हणंदासीं 5 जो खोड़ो घटि में घटि घणा दफ़ा लॻे थो। हिकु दफ़ो लॻंदासीं, बचिया घणा? 2 भाङे 5। ईअं असां तब्दील कंदासीं। टियों असां वटि आहे 25 भाङे 7। 25 भाङे 7 हणंदासीं 7 जो खोड़ो 25 खे घटि में घटि घणा दफ़ा लॻंदो? घटि में घटि असां 7 7 2 7 14 3 7 1 4 7 8 3 दफ़ा लॻे थो। 4 दफ़ा हणंदासीं त वधी थो वञे। ऐं बचिया घणा? 21। 25 मां 21 कट कंदासीं त 4 बचिया असांजो। हीअ असांजो जवाबु थियो। वरी असांजो चोथों आहे 11 भाङे 6। 11 भाङे 6। 6 जो खोड़ो 11 खे हणंदासीं, घटि में घटि घणा दफ़ा लॻंदो? घटि में घटि हिकिड़ो दफ़ा लॻंदो। बचंदा घणा? 5 भाङे 6। इहो थियो असांजो गॾियल या मुड़क पूरो 11 भाङे 6 जो। पंजों असां वटि आहे 20 भाङे 19। 20 भाङे 19 घणा दफ़ा लॻेसि थो? हिकिड़ो दफ़ा लॻंदसि 19 ऐं हिकु बचंदो 19। छहों असां वटि आहे 25 भाङे 8। 25 भाङे 8। 25 भाङे 8 खे 8 जो खोड़ो हणंदासीं, घटि में घटि घणा दफ़ा लॻंदो? 25 खे 8 जो खोड़ो घटि में घटि लॻंदो 1 8 2 8 16 3 8 24। 3 दफ़ा लॻंदो। हिकिड़ो बचियो ऐं 8 जो खोड़ो हुयो 8। ईअं ईंदो। 6 त हमेशह साॻियो ईंदो। इहो यादि कजो, छो त अणपुर गॾियल जेको उबतो अणपुर आहे उन जो ई असां गॾियल अणपुर या मुरकब अणपुर कढी सघंदासीं। वरी इन जो छेद जेको आहे उहो हमेशह साॻियो ई रहंदो। बाक़ी उहो आहे उन जो अंश तब्दील थींदो ऐं गॾियल वारो अखर जेके घणा दफ़ा लॻंदसि उहो ईअं ईंदा वेंदा। घटि में घटि घणा दफ़ा लॻे, जेके बचंदो उहो मथे ईंदो। ठीकु आहे स्टूडेंट्स, पंहिंजो ख़्यालु रखो। तव्हां सां गॾु आहियूं, ईअं हल कंदा वियो वञो। तव्हां लाइ कुझु मां छॾियां थो।